नाज़रीन, नेशनल कमांड एंड कंट्रोल सेंटर जो इजलास अॼु थींदो, अहम फ़ैसिला करण जो इम्कान आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर मुदस्सर राजपूत। जी मुदस्सर, छा अपडेट्स आहिनि? जी जीअं त नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर जो अॼु अहम इजलास थींदो आहे। मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त NCSC जो इहो इजलास रूटीन इजलास में शुमार हूंदा आहिनि। हर हफ़्ते इहो इजलास थींदो आहे, पर अॼु जो इजलास इन लाइ अहमियत जो आमिल आहे छाकाणि त मुल्क में कोरोना केसिस जो जेको मुस्बत शरह आहे उहो 9 पॉइंट खां बि वधी चुको आहे। इहो शरह जेको आहे गुज़िरियल साल ऐं हलंदड़ साल खां सभ खां घणो मुस्बत केसिस आहे। हलंदड़ साल में सभ खां घणा केसिस रिपोर्ट थी रहिया आहिनि ऐं 40,000 खां मथे जेके टेस्ट थियनि था उनमें 3,000 खां मथे जेके एक्टिव केसिस साम्हूं अची रहिया आहिनि। इन जे पेश नज़र मुल्क भर जी जेकी सूरत हाल आहे कोरोना वायरस जे हवाले सां, जेके उपाउ वठण जे हवाले सां अॼु NCSC जे इजलास में फ़ैसिला वठण जा इम्कान आहिनि। इहो मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त हिकु इजलास 24 मार्च ते बि तलब कयो वियो आहे, जंहिंमें वज़ीर सिहत सूबनि जा ऐं वज़ीर तालीम सूबनि जा उन्हनि खे बि तलब कयो आहे ताकि सिहत ऐं तालीम बाबति जेके फ़ैसिला आहिनि गॾियल तौर ते सूबाई सतह ते कया वञनि। अॼु जे NCSC जे इजलास में शफ़क़त महमूद, असद उमर ऐं सिविल ऐं अस्करी क़यादत जेकी पैरामेडिकल स्टाफ जा जेका आला अमलदार आहिनि उहे शरीक हूंदा। ऐं अॼु जे इजलास में ज़रिए जो चवणु आहे त ख़ासि तौर ते इस्लामाबाद ऐं सूबनि में NCSC जे हवाले सां जेके मार्केटनि जे हवाले सां फ़ैसिला उन जे हवाले सां जेकी तफ़सीली रिपोर्ट सूबनि खां वरिती वेंदी। इन खां पोइ अॻियो जेको लाहे अमल आहे उहो तयारु कयो वेंदो। जी मुदस्सर, जी मेहरबानी।